जी। अच्छा इमदाद साहब, एतिरे हद ताईं इंतज़ामी बेज़ाब्तगियुनि ऐं करप्शन जे इंकशाफ़नि खां पोइ छा सम्झिजे त हीउ इदारो अवाम लाइ केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो? ॾिसो, बुनियादी तौर ते जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर जो, मां पंहिंजे घर जो, या को बि आम शहरी पंहिंजे घर जे 120 गज़नि जो, 80 गज़नि जो, या 100 गज़नि जो, या 60 गज़नि जो जेकॾहिं नक्शो अप्रूव कराइण वञे त जेसिताईं हू उन एजेंट जे ज़रिए या सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मुलाज़िमनि खे जेसिताईं उहे पैसा ॾेई रुश्वत न ॾिए तेसिताईं उनखे एतिरा सुवाल उथारिया वेंदा जो हुनखे पंहिंजी ज़िंदगी ज़हर महसूसु थियणु लॻंदी। उन जी जॻह ते सवे एकड़ दर्जन एकड़ जी जेके आहिनि से हाउसिंग सोसाइटी रखंदड़ जेके वॾा वॾा बिल्डर आहिनि, जॾहिं उनजो खीसो गरम कनि था त उन्हनि जे केर बि उन्हनि जी का बि नज़रदारी नथो करे ऐं हू हर क़िस्म जो बिल्डिंग प्लान खे वायोलेट था कनि ऐं हर क़िस्म जूं नाजाइज़ी थो कनि ऐं उनजो अवल आख़िर जेका बि रुश्वत ॾियनि था उनजो असरु अवाम जे खीसे ते थो पए, आम माण्हूअ जे खीसे ते थो पवे। छो जो जीअं पाण चवंदा आहियूं त तिरनि जो तेल तिरनि मां ई निकिरे, त उहो बिल्डर अवाम मां ई कसरूं कढी हिननि ऑफिसरनि जा खीसा गरम करे थो। त हीअ बुनियादी तौर ते हींअर अवाम जे भलाई जो इदारो न, पर अवाम जे बर्बादीअ जो हिकिड़ो इदारो बणियल आहे, अवाम खे तंग कंदड़ इदारो बणियल आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां एड कंदुसि, उहा इहा आहे त हिन महिल सुप्रीम कोर्ट 2019 में हिकिड़ो वाज़े हुकुम ॾिनो हो त कंहिं बि क़िस्म जे जेको रिहायशी प्लाट आहे उनखे कमर्शियल प्लाट में तब्दील नथो करे सघिजे। पर असांजे इतलाउनि जे मुताबिक़ हिन महिल तक़रीबन 28 खां 30 अहिड़ा वॾा प्रोजेक्ट्स आहिनि जेके मंज़ूर कया आहिनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खे वायोलेट कंदे, पंहिंजी मनपसंदि उन जूं तावीलात कढंदे, पंहिंजी मनपसंदि उन फ़ैसिले जी ताबीर कढंदे जेके बि रिहायशी प्लाट हुआ उन्हनि खे हिननि कमर्शियल प्लाटनि में तब्दील कयो आहे ऐं मुबैना तौर ते हिक प्लाट जे मालिक खां 8 खां 10 करोड़ रुपया रिश्वत वठी तक़रीबन 28 खां 30 प्लॉट हुननि जेके आहिनि से रेजिडेंशियल मां कमर्शियल कया आहिनि ऐं उन्हनि ते हींअर वॾे पैमाने ते बिल्डिंगूं ठही रहियूं आहिनि। उनजो हिन महिल ताईं नोटिस न निकितो आहे। इन सॼी ग़लतकारीअ जो हिन महिल ताईं कंहिं बि नोटिस न वरितो आहे त हेॾे वॾे पैमाने ते सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खे वायोलेट कयो वियो आहे। न सिंध जे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट उनजो नोटिस वरितो आहे, न उनजे वज़ीर उनजो नोटिस वरितो आहे, न सिंध हुकूमत जे कंहिं सतह ते उनजो नोटिस वरितो वियो आहे त हेॾी वॾी बेक़ाइदगी कीअं कई वई आहे। उनखां अलावा जेका हिकिड़ी ॻाल्हि मां वधीक तव्हां सां एड कंदुसि त हिन सभिनी ग़लतकारियुनि ते जेकॾहिं खातो नज़र नथो रखे, जेको मदर जेको डिपार्टमेंट आहे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट उहो नज़र नथो रखे, या सिंध हुकूमत उन ते नज़र नथी रखे, त सिंध जो हिकिड़ो खातो आहे जंहिंजो नालो आहे सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट। असांखे ज़रियनि बावसूख़ तरीक़े सां इहो ॿुधायो आहे त सिंध जो एंटी करप्शन डिपार्टमेंट खे सख़्तीअ सां मना थियल आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे कंहिं बि मामले जो नोटिस न आहे वठिणो। हू कहिड़ी बि ग़लतकारी था कनि, कहिड़ी बि हुनजी कंप्लेन आहे, उनजो महीनो हिकिड़ो फिक्स थियल आहे। जेको हिकिड़ो वकील साहबु आहे, जेको सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट जो जेको मुशीर साहबु आहे, जेके वज़ीर जा पावर मिलियल आहिनि, उनजो वेझो अज़ीज़ या वेझो माण्हू ॿुधायो थो वञे, उहो वज़ीर साहबु ऐं कराचीअ जे हिकिड़े ज़ोन जो डिप्टी डायरेक्टर आहे, उहे मिली करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां हिकिड़ो फिक्स 2-3 करोड़ रुपए जो भत्तो मुक़ररु थियल आहे। उनजे करे तव्हांखे न सॼे अरसे में सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट जे तरफ़ खां बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ते का बि कार्रवाई नज़र न ईंदी। त हीउ उहो खातो आहे जंहिंजो माना फ़र्ज़ु आहे त हिन ते माना हिन जे करप्शन ते हिन जे ग़लतकारनि जा नज़र रखनि। त उहो खातो बि पंहिंजो माना हिसो वठी उहो ख़ामोश आहे। सिंध हुकूमत ख़ामोश आहे, सिंध जो लोकल गवर्नमेंट ख़ामोश आहे, इहे सभु इदारा ख़ामोश आहिनि या उहे पंहिंजो हिसो वठी रहिया आहिनि। ऐं आज़ार में आहे त सिंध जो अवाम आहे, कराची जो अवाम आहे, ऐं असीं आहियूं ऐं तव्हां आहियूं, जंहिंजो केर बि हिन महिल ताईं नोटिस वठण लाइ तयारु न आहे।